शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तबारकल्लज़ी जअल फ़िस्समाइ बुरूजन व जअल फ़ीहा सिराजन व क़मरन मुनीरा व हुवल्लज़ी जअलल लैला वन्नहारा ख़िल्फ़तन लिमन अरादा अन यज़्ज़क्कर औ अरादा शुकूरा व इबादुर रहमानिल्लज़ीना यमशूना अलल अर्ज़ि हौनन व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलूना क़ालू सलामा वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा वल्लज़ीना यक़ूलूना रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन्न अज़ाबहा कान गरामा इन्नहा साअत मुस्तक़र्रन व मुक़ामा वल्लज़ीना इज़ा अनफ़क़ू लम युस्रिफ़ू व लम यक़्तुरू व कान बैन ज़ालिका क़वामा वल्लज़ीना ला यदऊना मअल्लाहि इलाहन आख़र वला यक़्तुलूना अन्नफ़्स अल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल्हक़्क़ि वला यज़नून वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामन युज़ाअफ़ लहुल अज़ाबु यौमल क़ियामति व यख़्लुद फ़ीहि मुहाना इल्ला मन ताब व आमन व अमिल सालिहन फ़उलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कान अल्लाहु गफ़ूरर रहीमा वमन ताब व अमिल सालिहन फ़इन्नहु यतूबु इलल्लाहि मताबा वल्लज़ीना ला यशहदूना अज़्ज़ूर व इज़ा मर्रू बिल्लग़्वि मर्रू किरामा वल्लज़ीना इज़ा ज़ुक्किरू बिआयाति रब्बिहिम लम यख़िर्रू अलैहा सुम्मन व उम्याना वल्लज़ीना यक़ूलूना रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यातिना क़ुर्रत अअयुनिन वजअलना लिलमुत्तक़ीना इमामा उलाइका युजज़ौनल ग़ुरफ़त बिमा सबरू व युलक़्क़ौना फ़ीहा तहिय्यतन व सलामा ख़ालिदीन फ़ीहा हसनत मुस्तक़र्रन व मुक़ामा क़ुल मा यअबअु बिकुम रब्बी लौला दुआउकुम फ़क़द कज़्ज़बतुम फ़सौफ़ यकूनु लिज़ामा सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुअज़्ज़िज़ मुसलमान भाइरो, अल्हम्दुलिल्लाह न जलसे में अवां असांजी शिरकत यकीनन रब ताला जे रदा जी निशानी आहे त अल्लाह ताला जॾहिं बाननि खां राज़ी हूंदो आहे त उन्हनि खां ख़ैर जा कम वठंदो आहे। सो क़ुरान शरीफ़ जे जलसे में अचणु ऐं क़ुरान शरीफ़ ॿुधणु अल्लाह जे रज़ा जी निशानी आहे। असांखे अल्लाह ताला इहा नसीब कई आहे, चऊं अल्हम्दुलिल्लाह, रब ताला जी महिरबानी आहे। अज़ीज़ो, क़ुरान मजीद एॾी वॾी नेमत छो आहे? हिन जे करे जो क़ुरान मजीद जे तइलीमात सां माण्हू थो थिए, इंसान थो बणिजे क़ुरान जे तालीम सां। जे क़ुरान शरीफ़ जी तालीम न हुजे त दुनिया में माण्हुनि जा मर्तबा, मक़ाम, उहदा, सरदारियूं, दौलत, दुनिया, कम कारखाना वॾा वॾा आहिनि, पर जेकॾहिं जो अल्लाह जे क़ुरान सां ताल्लुक़ नाहे त रब ताला वटि उहे मच्छर जे पर जे बराबरि बि नाहिनि। पर माण्हू ग़रीब, मिसकीन, लटड़ा मेरा फाटल, वारनि में न तेल न फणी, पेरनि में न जुती न मथे ते टोपी, पर जे अल्लाह जे रज़ा वारो ऐं क़ुरान मजीद वारो रस्तो इनखे नसीब आहे त अल्लाह ताला वटि इन जी इज़त आहे, उहा रब थो ॼाणे, बाक़ी दुनिया वारनि खे उन इज़त जी ख़बर नाहे। छो त इहो आहे ख़ुदा ताला जे ख़ौफ़ रखण वारो माण्हू, इहो अल्लाह जे ख़ौफ़ रखण वारो माण्हू आहे, इन जे दिलि में रब जी तक़वा आहे। ऐं हो दुनिया वारो माण्हू जंहिं क़ुरान खे पंहिंजो किताब न मञियो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पंहिंजो रहबर अॻवान न मञियो, अल्लाह ताला जे तौहीद ते ईमान न आंदई, केॾो बि वॾो खणी पर पाए उॾंदो अचे, अल्लाह थो फरमाए त मच्छर जे पर जेतिरी इन जी इज़त मूं वटि नाहे। फरमाई त इन अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम,
तव्हां मां ज़ोर इज़त वारो अलाह वटि उहो आहे जेको अलाह जे ख़ौफ़ रखण वारो हुजे। सभु दुआ कयूं त अलाह असांखे पंहिंजो ख़ौफ़ नसीब फ़रमाए, अलाह असांखे पंहिंजो ख़ौफ़ नसीब फ़रमाए, अलाह असांखे पंहिंजो ख़ौफ़ नसीब फ़रमाए। अदा मालिक जो ख़ौफ़ जो दिलि में हुजे त पोइ इहो बानो भलो आहे। कंहिं वटि नौकर हुजे, कंहिं वटि कुड़मी हुजे, कंहिं वटि चौकीदार हुजे, पर पंहिंजे मालिक जो लिहाज़ या ख़ौफ़ दिलि में टको बि न हुजेसि, पोइ ॾियो अहवाल इन खे मालिक सां ख़ैर ख़्वाही पुॼंदी न पुॼंदी। इहो ठग हूंदो, इहो चोर हूंदो, इहो ख़ाइन हूंदो, इहो कूड़ो हूंदो, इहो धोखेबाज़ हूंदो। पर जंहिंजी पंहिंजे मालिक जे लाइ दिलि में मुहबत, इज़त, एहतराम ऐं मालिक जो लिहाज़ हूंदो, इहो माण्हू सचो मुलाज़िम हूंदो। असांजे दिलि में पंहिंजे रब जो ख़ौफ़ हूंदो, रब ताला जो ड्रिज हूंदो, रब जो हया हूंदो, त अलाह असांखां बेहयाई न ॾिसे, अलाह असांखां गुनाह न ॾिसे, अलाह असां मां बेफ़रमानी न ॾिसे। छो जो मालिक आहे नाराज़ थी वेंदो। जॾहिं इहो लिहाज़ ऐं इहो हया असांजे दिलि में रहियो न, रब थो फरमाए त वॾे में वॾो इज़त वारो मां वटि तूं आहे। अलाह ताला इहा इज़त तव्हां असां सभिनी खे नसीब करे। अलाह इहा इज़त असां सभिनी मुस्लमाननि भाइरनि खे नसीब फ़रमाए ऐं ईमान जी दौलत अलाह सभिनी इंसाननि खे नसीब फ़रमाए। अज़ीज़ो, हीउ क़ुर मजीद असांखे तक़वा ऐं इख़लाक़ जा सबक़ थो ॾिए। मां अव्हां जे आॾो फ़ुरक़ान सूरत जूं जेके आयतूं आख़िरी आयतूं पढ़ियूं आहिनि, उन में अलाह असांखे मुआशिरे में जो गॾिजी रहूं था उन मां किन अख़लाक़नि जो सबक़ थो पढ़ाए। उन जी मां तर्जुमो ऐं माना ॿुधायांव। अलाह शाल असांखे क़ुर जे अख़लाक़नि ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सलात पढ़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारक अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद। तबारकल्लज़ी जअल फिस समाए बुरूजा। वॾी बरकत वारो आहे उहो अलाह जंहिं आसमान में बुर्ज ठाहिया, सिज ठाहिया, चंड ठाहिया, सितारा ठाहिया, उन्हनि जा दग रस्ता ठाहिया। काॾों सितारा ईंदा, काॾों चंड वेंदो, काथों सिज ईंदो। अलाह तो फरमाए त एॾी कारीगरीअ सां ठाहिया जो कॾहिं बि इन्हनि लखनि ऐं किरोड़नि सितारनि मां केरु कॾहिं कंहिंसां टकर न खाईंदो। अलाह तो इहा मुंहिंजी कारीगरी आहे। सुभान अल्लाह, वाक़ई रब तुंहिंजी कारीगरी ज बरकत वारी आहे। अलाह जी ज़ात जंहिं आसमान में बुर्ज ठाहिया आहिनि ऐं उन में सिज चंड रोशन पैदा कया अथई, उहो अलाह आहे जंहिं राति बि बणाई आहे, ॾींहुं बि बणायो आहे। ॾींहुं बणायो अथई, हिक ॿिए खे वेठा ॾिसूं था, कमु कंदासीं, धंधा कंदासीं, गर्मी थींदी, उस थींदी, पोखूं थींदियूं, फसल थींदा, गपूं थींदियूं, पाणी थींदा, सुकंदा, ॿिज फुटंदा। अलाह इन जे लाइ ॾींहुं पैदा कयो। वरी कमकार कंदासीं, थकबासीं, परेशान थींदासीं, वरी अलाह तबारक राति पैदा कई थमांव, जीअं राति जो तव्हां सुम्ही करार कयो, निंड कयो, सुबुह जो उथो त वरी न थक हुजे, न परेशानी हुजे, न दिमाग़ ते बोझ हुजे, ताज़ा तवाना उथी वरी अलाह ताला जो शुक्र करे पंहिंजे दुनिया जे कमनि सां हलिया वञो। रब थो वञे त इहा रब जी बरकत वारी ज़ात आहे। वाक़ई मुंहिंजा रब तुंहिंजी ज़ात ॾाढी बरकत वारी आहे। व इबादुर रहमान, अलाह जे अबा कुदरत जूं इहे 4 निशानियूं ॾिठियूंसीं। रब ताला मथे रस्ता ठाहिया, सिज चंड ठाहियो, राति ॾींहुं ठाहियो। अलाह तो फरमाए त इहा सभु मुंहिंजे कुदरत जी निशानी आहे। वाक़ई मुंहिंजा रब तुंहिंजे कुदरत जी निशानी आहे। जॾहिं एॾो रब क़ादिर आहे, अलाह तो फरमाए त तव्हां मुंहिंजा बाना आहियो न। हा मुंहिंजा रब, असां सभु तुंहिंजा बाना आहियूं। अलाह तो फरमाए जेके मुंहिंजा बाना आहिनि उहे हे आदतूं अपनाइनि त मां बि पंहिंजे इन्हनि बाननि सां प्यारु कंदोमांसि। असां सभु इहो अहद था कयूं त इनशा अल्लाह क़ुर जा अख़लाक असां पंहिंजे सीने सां लाहींदासीं। असां जेके अलाह ताला क़ुर में असांखे शरीयत जूं ॻाल्हियूं ॿुधाए थो, असां सभु उहे पंहिंजे सीने सां लाहे उन्हनि ते अमल कंदासीं, जीअं मन अलाह ताला वटि असां इज़त वारा थी वञूं। व इबादुर रहमान, अलाह तो त मुंहिंजा बाना उहे अथव अल्लज़ीन यमशून अलल अर्द हौना, जेके ज़मीन ते हलनि त करार सां, आराम सां हलनि। जो माण्हू दहका ददका ॾींदो, गारियूं दड़का ॾींदो, ठेंग टपा ॾींदो, वते गोड़ गमसान कंदो, वते ज़मीन में ई न करे। अलाह तो त मुंहिंजे बाननि जी निशानी इहा अथव त मुंहिंजा बाना ज़मीन ते हलंदा त सुकून ऐं करार सां हलंदा। वइज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा, ज़मीन में दुनिया में अबा माण्हू चङा बि आहिनि, चंडरा बि आहिनि, सदोरा बि आहिनि, त निदोरा बि आहिनि, अलाह जा फर्म बरदार बि आहिनि, त जाहिल बि आहिनि। पोइ जाहिल इन फर्म बरदारनि सां टकर खाईंदा आहिनि, पोइ उन्हनि खे तंग कंदा आहिनि। अलाह तो वंद मुंहिंजा फर्म बरदार बाना उहे अथई जो जॾहिं जाहिल ॻाल्हाईंदा आहिनि त जाहिल सां उलझण ऐं टकर खाइण जे बजाए सलाम वारी ॻाल्हि करे, इज़त वारी ॻाल्हि करे जान छॾायूं हलिया वेंदा आहिनि। अलाह असांखे सलामती वारी ॿोली नसीब फरमाए। अलाह असांखे जाहिलनि जे टकर खां बचाए।
वल्लदीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा। ॻाल्हियूं ॿुधायूंमांव त अलाह जा वाना ज़मीन ते करार सां हलंदा आहिनि। जाहिल ॻाल्हाईंदो त उते सलामती ऐं इज़त वारी ॿोली कयूं हलिया वेंदा आहिनि। टीं ॻाल्हि त रब त रातिनि जूं रातियूं मुंहिंजा बाना सजदे में गुज़ारींदा आहिनि। राति जी राति सजदे में गुज़रंदी सॼी राति न, पर इन जो तरीक़ो आहे। तरीक़ो इहो आहे त सिज लथो, राति शुरू थी, सांझी जी निमाज़ कुल 3 रकातूं पढ़ीसीं, पोइ बरकातूं सुनत पढ़ीसीं। नफ़िल अलाह नसीब करी त सदा पढ़, क़बूलियत जो वक़्तु आहे, वॾो सवाबु थींदो। जे 2-4-6 रकातूं सांझी खां पोइ पढ़ंदे त वॾो सवाबु थींदो। उन खां पोइ सोमाणी थी अचे, सोमाणी जो फ़र्ज़ु अथई 4 रकातूं, 2 सुनत मुअक्कदा अथईसि, 4 इन जे आॾो पढ़ंदे सुनत वाह वाह, पोयों 3 रकातूं वितर वाजिबु अथईसि, इन खां पोइ 2 नफ़िल पढ़ त ॾाढो भलो। इहे रकातूं वणे इहा पढ़ी हलियो वञो। पोइ राति आहे तुंहिंजे आराम ऐं सुकून जी। हाणे इन खां पोइ न कचहरियूं कर, न मजलिसूं कर, न के गुनाह ऐं बेफ़रमानी जा कम कर, अलाह जो नालो वठी वञी सुम्ही पा। जॾहिं का राति जी अॻियाड़ी निंड कंदे 12-1-2 बजे ताईं तोखे आराम ईंदो, उन खां पोइ जे अखड़ी खुली पवई त उथी वुज़ू करे वरी अलाह जे बारगाह में वञी 2-3 रकातूं तहजुद जूं पढ़, वरी पासड़ो रखी सुम्ही पओ, छो त तहजुद खां पोइ निमाज़ निंड करणु वरी नबी सोने जी सुनत आहे। पोइ वरी फजर जी बांग अचे, उथी ऐं तूं निमाज़ जूं 2-3 रकातूं पढ़, फजर जूं पढ़, 2 रकातूं सुनत पढ़, 2 रकातूं फ़र्ज़ पढ़। हाणे अलाह ताला जे किताब में आहे त सोमाणी सांझी बि पढ़ी, सोमाणी बि पढ़ी, सोमाणी खां पोइ उथी तहजुद बि पढ़ी, वरी फजर बि पढ़ी। रब फरमाईंदो त हिनखे पूरी राति इबादत वारनि में लिखी छॾियोसि। हाणे ॿुधायो त अबा सॼी राति सजदे में गुज़ारणु सवली आहे न? अलाह असांखे नसीब फरमाए। पर जेको निमाज़ ई न पढ़े, अलाह अकबर, उन खां त पोइ सूअर बि पनाह वठंदो आहे त रब मूंखे बेनिमाज़ी खां पनाह ॾिजांइ। अलाह असांखे बेनिमाज़ी थियण खां बचाए। अदा सभु अहद करे छॾियो त कंहिंजी बि निमाज़ में सुस्ती आहे त कढी छॾे, पको निमाज़ी थी वञे। वलज़ीन यक़ूलून, ऐं अलाह तो फरमाए त सॼी राति सजदे ऐं क़याम में गुज़ारनि ऐं चवंदा आहिनि त रब न सिर्फ़ अन्ना अज़ाब जहन्नम, अलाह असांखे जहन्नम खां बचाए जाए। अबा हिते जेकॾहिं हिकिड़े माण्हू जे मथां को वॾो माण्हू काविड़जी पए, पोइ चवे त बाबा हिनखे देग वारी चुल्हि में विझोसि। देग जी चुल्हि थींदी आहे न, गोॾे जेतिरी बाहि हूंदी, चेल जेतिरी बाहि थींदी। पोइ चवनि त साईं हिनखे देग जी चुल्हि में विझोसि, जंघूं बाहूं ॿधी उछलियोसि हिन देग वारी चुल्हि बरदड़ में। पोइ छा था सम्झो केतिरी तकलीफ़ आहे? इहा बाहि छाजी आहे? काठियूं लईअ जी हूंदी, बबुर जी हूंदी, कंडीअ जी हूंदी, ॿियो छाजी बाहि हूंदी? अलाह तो फरमाए त जहन्नम में पथर जी बाहि हूंदी। पोइ उन में जेकॾहिं माण्हू पवे त पोइ छा था सम्झो? हेठों बाहि, चौधारी बाहि, मथां बाहि। अलाह तो फरमाए तोखे गाशिया हूंदी, मथां ढकींदड़ हूंदी बाहि। जीअं न हिकिड़े खे हंधु बाहि जो विछाए सुम्हारे वरी मथां सवड़ बि बाहि जी विझोसि, वॾी बुरी जाइ आहे। अलाह तो फरमाए त उहे चवंदा आहिनि त रब असांखे जहन्नम खां बचाए। असां सभु सवाल था कयूं त मुंहिंजा रब असां सभिनी खे जहन्नम खां बचाए। अल जहन्नम खां बचाए जाए, छो त इन जो अज़ाब चटी आहे ऐं इहा ॾाढी बुछड़ी करार जी जाइ आहे, ॾाढी बुरी रहण जी जाइ आहे। अलाह असांखे जहन्नम खां बचाए जाए। वल्लज़ीन इज़ा अनफ़क़ू, जॾहिं इहे ख़र्च कंदा आहिनि त लम युसरिफ़ू, इसराफ़ बि न कंदा आहिनि, फुज़ूल ख़र्ची बि न कंदा आहिनि। अल्लाह अकबर। अबा फुज़ूल ख़र्ची, ज़रूरत खां वधीक कम, ज़रूरत खां वधीक शयूं वठणु, ज़रूरत खां वधीक सामान वठणु, ज़रूरत खां वधीक नाजाइज़ पैसो ख़र्च करणु, ज़रूरत खां वधीक उथणु वेहणु, ज़रूरत खां वधीक ॻाल्हाइणु, ज़रूरत खां वधीक ॾिसणु, ज़रूरत खां वधीक ॿुधणु, ज़रूरत खां वधीक काॾे क़दम खणी वञणु, इहो सभु हर शइ जो इसराफ़ आहे। हज़रत अब्बे साईं जन तफ़सीर ॿुधाईंदा हुआ इसराफ़ जो। फरमाईंदा हुआ त अबा दरिया ते वेठा हुजो या वॾी शाख पई थी वहे पाणीअ जी, उन वेठा हुजो, वुज़ू करिणो आहे। बाबा वुज़ू में गुरड़ी घणा दफ़ा कबी आहे? 3 दफ़ा। नक खे पाणी 3 दफ़ा, मुंहुं 3 दफ़ा, बाहूं 3 दफ़ा, मथे खे मख, पेर 3 दफ़ा, जान छुटी, वुज़ू थी वियो न। हाणे कोरो पाणी जो हूंदो इन में वधीक न कंदासीं, यार नलके मां मिठो पाणी आहे, छो मां ज़ियान कयां, बसि 3 दफ़ा काफ़ी आहे। पर दरिया ते वेठा आहियूं, वुज़ू कंदासीं त इहो पाणी साॻो दरिया में वही वेंदो, ज़ियान थींदो, पर वुज़ू असांजो थी वेंदो। फरमाईंदा हुआ त 3 दफ़ा गुरड़ी करणो सुन्नत आहे, पर जे 4थों दफ़ो इन दरिया में गुरड़ी कई त इसराफ़ आहे। सम्झ में आई ॻाल्हि? गुरड़ी करणी आहे 3 दफ़ा। जेको माण्हू दरिया जे पाणीअ सां 4 दफ़ा गुरड़ी थो करे न, इहा 4थी गुरड़ी इसराफ़ आहे, छो अलाह जे पाणीअ खे नाहक इस्तेमालु कई।
मां सम्झां थो सम्झी विया हूंदव बा त गुरड़ी पाणीअ जी जे बिना ज़रूरत जे दरिया मां खणी कंदे न, इहो बि इसराफ़ अथई। तंहिंजे करे पोइ हाणे चांवर जो हिकिड़ो दाणो अजायो इस्तेमालु कयूं, अबा हिकिड़ी पाई अजाई इस्तेमालु कयूं, हिकिड़ो रुपयो अजायो इस्तेमालु कयूं, हिकिड़ो अखर अजायो न ॻाल्हायूं, कमु न हुजे त हेॾे होॾे वेठा निहारियूं, रोड रस्ते ते ईंदे वेंदे खे वेठा ॾिसूं, ज़रूरत न हुजे त कननि में बिला वजह आवाज़ वेठा ॿुधूं। जॾहिं जाइज़ शइ ज़रूरत खां वधीक था ॿुधूं पोइ बि इहा इसराफ़ थी पवे। ज़रूरत खां वधीक ॾिसूं, इसराफ़ थी वञे, ज़रूरत खां वधीक ॻाल्हायूं, इसराफ़ थी वञे, ज़रूरत खां वधीक दरिया जी लप भरे गुरड़ी कयूं, इसराफ़ थी वञे। पोइ बा हिननि अखियुनि सां राग ऐं नाच गाना ॾिसणु जाइज़ आहिनि, हिननि कननि सां गुनाह गाना ऐं गिलाऊं ग़ीबतूं ॿुधणु जाइज़ आहिनि, हिन ज़ुबान सां गारियूं गंद ॾियणु ऐं बेहयाई बुछड़ाई जा कम ऐं कूड़ ॻाल्हाइणु जाइज़ आहिनि। हे पेर असांखे गुनाह जे पासे ॾे खणी वञनि, फिल्मनि वारे होटलनि ॾे खणी वञनि, टीवियुनि वारनि मजलिसुनि ॾे खणी वञनि, चोरियुनि में खणी वञनि, मेलनि ऐं मलाखड़नि ऐं गोयनि ऐं पंहिंजो बेहयाई जी जायुनि ते वठी वञनि। हे हथ असांखां ज़ुल्म कराइनि, नाजाइज़ कम कराइनि, पोइ इहो इसराफ़ न आहे। रब ताला हे वजूद पंहिंजी नेमत करे आहे, अलाह नेमत इन जे लाइ न ॾिनी आहे त इनखे नाजाइज़ इस्तेमालु कयूं। अखियूं ॾिनियूं अथई त क़ुर ॾिस, हथ पेर गोॾा ॾिना अथई त मुंहिंजे आॾो सजदो कर, ज़ुबान ॾिनी अथई त क़ुर पढ़, कन ॾिना अथई त क़ुर मजीद ॿुध। बाक़ी इन जे सदके क़ुर शरीफ़ जेको चवई त जाइज़ कमु कर, नाजाइज़ खां परे थी वञाए, छो त इसराफ़ थींदो त गुनहगार थी वेंदी। इसराफ़ केॾो गुनाह आहे। अल्लाह ताला फरमायो त इन्नल मुबज़िरीन कानू इख़वान शयातीन, जेके इसराफ़ कनि उहे शैतान जा भाइर आहिनि, मोमिन मोमिन जो भाउ न थींदो। पोइ अल्लाहु अकबर। तंहिंजे करे अदा शैतान जे भाउ थियण खां बचाऊं। मां तव्हांखे मुख़्तसिर ॻाल्हि ॿुधाई तमामु, पर जेकॾहिं इनखे गौर कंदो त सम्झण जे लाइ काफ़ी आहे त न कदम अजायो खणबो, न अखर अजायो ॻाल्हाइबो, न अजायो काॾे ॾिसबो, न अजायो ॿुधबो, न अजायो काथे कंहिं शइ खे हथु लाइबो। अलाह शाला असांखे इसराफ़ खां बचाए। बाक़ी इन तुंहिंजे वजूद मां ज़िक्र थियनि, तिलावतूं थियनि, तुंहिंजियूं इहे अखियूं हक़ सच जे राह में खॼनि, तुंहिंजा कन इहे हक़ सच जा आवाज़ ॿुधनि, तुंहिंजा पेर तोखे मस्जिद ॾे खणी अचनि, ख़ैर जे कमनि में खणी वञनि, पंहिंजे ॿनीअ ॿार जे हलाल रोज़ीअ कमाइण जे कमु अचनि, पोइ इनशा अल्लाह तुंहिंजो नाह खां वठी चोटी ताईं सॼो अमल अलाह वटि तक़वा ऐं क़बूलियत वारो आहे। अलाह तो फरमाए त जॾहिं ख़र्च कंदा आहिनि त इसराफ़ न कंदा आहिनि ऐं बख़ीली बि न कंदा आहिनि। वकान बैन ज़ालिक क़वामा, विच थरा हलंदा आहिनि। वल्लज़ीन ला यदऊन मा अल्लाह इलाहन आख़र, ऐं अल्लाह सां गॾु ॿिए कंहिंखे न आहिनि सॾींदा। माण्हू अल्लाह खां सवाइ जेकॾहिं ॿिए कंहिंखे सॾींदो, अल्लाह खे छॾे ॿिए खे सॾींदो त काफ़र थींदो, अल्लाह सां गॾु ॿिए खे सॾींदो त मुशरिक थी पवंदो। असां चवंदासीं सभु साईं असां तौहीद वारा आहियूं, असां अल्लाह खां सवाइ कंहिंखे न सॾियूं, न कंहिंखे मञूं, न कंहिंजी मञोती कयूं, न कंहिंजी असां हाज़िरी भरियूं, न कंहिंजे आॾो कंधु झुकायूं, न कंहिंजे आॾो हथु झुकायूं। छो? बाबा अल्लाह जे आॾो। ठीकु, भला अल्लाह जे आॾो झुकंदो आहे? सुवाल कयोसीं इहो। हाणे इते खोड़ मुस्लमान ओहे करे पोइ हिते बीहजी विया, जंहिंजो तव्हांखे मां मिसाल इहो ॿुधायां त ॿाहिरि अलाह जो घरु आहे न हेॾो मस्जिद, इन में लाउड आहे? लाउड अथसि? बांग ॿुधंदा आहियो ॻोठ वारा? पोइ अबा इन बांग ते ईंदा आहियूं की न ईंदा आहियूं? जवाबु न ॾिजो, चुप करे ॿुधो रुगो ॻाल्हि मुंहिंजी। हाणे जवाबु न ॾिजो, रुगो चुप करे ॿुधिजो। इन सॾ ते ईंदा आहियूं की न ईंदा आहियूं? जे ईंदा आहियूं त मुबारक हुजेव, अल्हम्दुलिल्लाह, ऐं जे न ईंदा आहियूं त पोइ इन खां वॾो मुशरिक को कोन्हे। जे बांग जो सॾु ॿुधी ऐं मस्जिद न ईंदा आहियूं, इन खां वॾो मुशरिक ई न आहे। पाण खे चवंदो मां वॾो मुवाहिद आहियां, पाण खे चवंदो मां पीरो न मञा, मां झंडो न मञा, मां कंडो न मञा, मां कंहिं क़बर जे आॾो न झुकां, पर जे तूं मस्जिद अचे रब जे आॾो न झुकियो आहे, रब फरमाईंदो त बुरे में बुरो मुशरिक आहे। अहिड़ो मुशरिक आहे जंहिंखां सूअर बि पनाह थो वठे, त रब मूंखे इन मुशरिक खां पनाह ॾिजाए जेको तुंहिंजे आॾो नथो झुके। तंहिंजे करे अज़ीज़ो अहद करे छॾियो त इनशा अल्लाह असांजी निमाज़ न वेंदी। अहद करे छॾियो त इनशा अल्लाह हर निमाज़ असांजी मस्जिद में जमात सां थींदी। अल्लाह तव्हां असां सभिनी सां गॾु हिन मस्जिद खे आबाद करे। जेके अल्लाह सां गॾु ॿिए खे न आहिनि सॾींदा, वला यक़्तुलून नफ़्स अल्लती हर्रम अल्लाह इल्ला बिल हक़, नाहक़ खून बि न आहिनि कंदा, वला यज़नून, ऐं बदकारी ऐं ज़िना बि न कंदा आहिनि। वमन यफ़अल ज़ालिक यल्क़ा असामा, जेको खून कंदो, बदकारी कंदो, अल्लाह त असाम जहन्नम जे हिकिड़ो अज़ाब आहे वॾो, उन में अज़ाब में वञी पवंदो।
युज़ाफ़ लहुल अज़ाब यौमल क़यामत, क़यामत जे ॾींहुं अञा हुनजी सज़ा वधी वेंदी। व यख़्लुद फ़ीही मुहाना, जहन्नम में ॾाढो ज़लील थी वेंदो। इल्ला मन ताब व आमन व अमिल सालिहा, तौबा कयईं, ईमान आंदई, अमल सालिह कयईं, फ़उलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात, पोइ तौबा वारे माण्हू जूं अल्लाह ताला सभु बुरायूं मेटे वरी नेकियूं करे छॾींदो आहे। अदा तव्हां असां जेके बि माण्हू आहियूं दुनिया में, पाक पोथर को कोन्हे, ग़लतियूं गुनाह सभिनी खां थींदा आहिनि। अल्लाह जा नबी हा गुनाहनि खां पाक हूंदा हुआ, अल्लाह जा नबी हुया उहे गुनाहनि खां पाक हूंदा हुआ। बाक़ी असां इंसान सभु गुनाहगार आहियूं। नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुल्लु बनी आदम ख़ताऊन, आदम जी औलाद मिड़ई ख़ताकार आहे। व ख़ैरुल ख़ताईन तवाबून, पर गुनाहगारनि मां भला उहे अथव जेके रब जे आॾो तौबा कनि। तंहिंजे करे तौबा कंदा कयूं। ओ मुंहिंजा रब, असांजी तौबा अथई। रब असां खां अलाए केतिरा गुनाह थी था वञनि। रब हिकिड़ा ॼाणे वाणी था कयूं, अलाह हिकिड़ा ग़लतीअ में थी था वञनि। अलाह हिकिड़ा असांजे नफ़्स असां सां दुश्मनी करे थो कराए। अलाह हिकिड़ा शैतान थो कराए। अलाह हिकिड़ा दुनिया में बुरा दोस्त आहिनि, उन्हनि जे करे असां खां गुनाह थी था वञनि। रब तूं इहे सभु गुनाह असां खां बख़्शिजाए। ऐं जो गुनाह महसूस थिए त हे मुंहिंजो गंदो कमु आहे, उन मूं हथु कढी परे थी। तौबा जो शर्त इहो आहे त गुनाह मूं हथु छॾाए। अबा हिकिड़ो माण्हू बीठो आहे गप में, हाणे चाहे थो त मां गप मां सफ़ाई करे अछो उजरो थियां। गप मां निकिरे कि न उते बीठो हुजे, भाई गप मां निकिरे कि न बीठो हुजे, निकिरे ॿाहिरि निकिरी नलके मां धोईंदो पाण खे त पोइ अछो थींदो। गुनाह छॾे तौबा कर त पोइ गुनाह जी ग़िलाज़त ऐं गंदगी छॾींदी। पर गुनाह बि साॻियो पियो हले ऐं तव्हां तौबा में पई हले, निसारो बि उते पियो हले ऐं चई सही बसि न ख़तमु आहे ख़तमु आहे, ईअं न थींदो आहे। अलाह साईं इंशाअल्लाह असांखे तौबा जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेको तौबा कंदो, ईमान आणींदो, अमल सालिह कंदो, पोइ अल्लाह ताला उन्हनि जूं बुरायूं लाहे उन जे जाइ ते नेकियूं करे छॾींदो। अल्लाह ताला ॾाढो गफ़ूर रहीम आहे। जेको तौबा करे ऐं अमल सालिह करे, पोइ इहो ई माण्हू आहे जेको अल्लाह ॾांहुं पूरे मोटण जो हक़ थो करे। माना तौबा कई खां पोइ अमल सिधा, गुनाह ख़तमु, नेकियूं बहाल। अॻे जेकॾहिं निमाज़ में सुस्ती, तौबा था कयूं, मुंहिंजा रब असांजी तौबा अथई, असां निमाज़ जी सुस्ती खां तौबा कईसीं, हाणे निमाज़ सिधी कर, अल्लाह तो मथे चङो, हाणे हे सुधरियो, हाणे निमाज़ी पको थी विया। पोइ हिन जूं सभु ग़लतियूं ड्राहे साफ़ करे सभु ते नेकियूं लिखी छॾियोसि। जीअं हिकिड़ो माण्हू ग़लती करे ऐं ॿनीअ में कंडा पोखे अचे, पोइ तौबा करे, पोइ वरी उहे मालिक चवंदा त हाणे हिन जा कंडा सभु पटे, इन जी जाइ ते गुल पोखे छॾियोसि, इन जाइ ते अन्न पोखे छॾियोसि, इन जाइ ते मेवा पोखे छॾियोसि, खजूं पोखे छॾियोसि, पोइ भलाई थी वेंदी न, इन जा आइब बि लिखी वेंदा न। ईअं थींदो। अल्लाह साईं इंशाअल्लाह असांखे भलायूं नसीब फरमाए। वल्लज़ीन ला यशहदून ज़ूर, अदा कूड़ी शाहिदी कॾहिं बि न ॾिबी, कूड़ न ॻाल्हाइबो, छो त कूड़ जे मथां अलाह जी लानत आहे। कूड़ जे मुंहं में दुनिया में धूड़, आख़िरत में अलाह जी लानत। तंहिंजे करे कूड़ी शाहिदी असुल न ॾिबी। अलाह तो कूड़ जी शाहिदी न ॾींदा आहिनि। ऐं जॾहिं लग़व सां लंघंदा आहिनि, बेहूदिन ॻाल्हियुनि सां लंघंदा आहिनि, त इज़त सां टपी वेंदा आहिनि। इज़त वारो माण्हू हूंदो, ॾिसंदो त हे असां हिते धुम लॻी पई आहे, छा आहे, चईं का शादी आहे, उन में राग आहे, इज़त सां कनड़नि में आङुरियूं ॾेयूं टपियो हली वेंदो, तदा बाहि लॻेसि हिनखे, ख़ुदा जी मार पवेसि, राग लानत जी जाइ, मां कीअं वञा हिते, इज़त सां टपियो वेंदो। का मेल थो ॾिसे, को मलाखड़ो थो ॾिसे, बेहयाई थो ॾिसे, पुछड़ाई थो ॾिसे, किथे बेपर्दगी थो ॾिसे, इज़त सां टपियो थो वञे। रब तो मुंहिंजो इज़त वारो बानो इहो थो जो गुनाह खे ॾिसी इज़त सां टपियो हलियो वञे, गुनाह ॾे लड़ी बि न रहे। अल्लाह असांखे गुनाहनि खां बचाए, गुनाह हुजनि त अल्लाह ताला इज़त सां उन मोटो टपी वञण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वल्लज़ीन इज़ा ज़ुकिरू बिआयाति रब्बिहिम लम यख़िरू अलैहा सुम्मन व उम्याना, जॾहिं उन्हनि खे नसीहत कजे क़ुरान सां त अंधा बोड़ा न थियनि। अबा तव्हां क़ुरान जी नसीहत ॿुधी न हाणे, कहिड़ी त निमाज़ अल्लाह जो फ़र्ज़ु आहे, इहा कॾहिं बि न छॾिबी। निमाज़ क़ाइमु कबी त अल्लाह ताला जन्नत जी मुबारक ॾींदो। जे निमाज़ छॾिबी त हिकु फ़र्ज़ जे एवज़ 80 साल जहन्नम जी टुॿी मिलंदी। ॻाल्हि ॿुधव सभु, सम्झ में आई? हाणे अल्लाह तो मुंहिंजा सदोरा बाना इहे अथई, जॾहिं हक़ जी ॻाल्हि ॿुधंदा आहिनि त चवंदा आहिनि त बसि असां संदरो ॿधी हिते मज़बूत थी वेंदासीं। अज़म कयो त इनशाअल्लाह सभु पका निमाज़ी थी वेंदासीं। अज़म कयो त इनशाअल्लाह पंहिंजे अहल अयाल घर ॿारनि बचनि खे बि निमाज़ पढ़ाईंदासीं। अल्लाह असां सभिनी खे निमाज़ नसीब फरमाए। वल्लज़ीन यक़ूलून, जेके चवंदा आहिनि त रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यातिना क़ुर्रता अय्युन, अल्लाह असांखे ज़ालूं ऐं ॿार बचा अखियुनि जा ठार करे ॾे। अखियुनि जा ठार ॿार बचा तॾहिं थींदा जॾहिं क़ुरान पढ़ंदा। अदा बच्चा ऐं ज़ाल अखियुनि जो ठार तॾहिं थींदो जो घर वारी निमाज़िण हुजे, बच्चा क़ुरान पढ़ण वारा हुजनि, नेक साले हुजनि, पोइ इहे ज़ाल इहे ॿार तुंहिंजा अखियुनि जा ठार थींदी, न त हियांव जा साड़ थींदई। अल्लाह असांखे इन्हनि सभिनी खे अहल अयाल खे ॿारनि बचनि खे सभिनी खे क़ुरान जी तालीम, दीन जी तालीम ऐं निमाज़ जी पाबंदी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उलाइका युजज़ौनल ग़ुरफ़त, अल्लाह तो अहिड़ा मुंहिंजा भला बाना, इन्हनि खे जन्नत में माड़ियूं ॾींदोमान सब्र जे करे, ऐं उते इस्तक़बाल थींदो सलाम सां, हमेशह रहंदा उन में। ॾाढी सुहिणी जाइ आहे जन्नत। चवनि त अल्लाह खे का परवाह कान्हे, पर जे तव्हां रब खे दुआऊं कंदा आहियो त पोइ रब खे तव्हांजे दुआउनि जी लॼ हूंदी आहे। रब तो बंदबानो दुआ कंदो आहे, मूंखे लॼ थींदी आहे त हाणे हथ कीअं ख़ाली मोटाए ॾियांसि। अबा हिते कंहिं सखीअ माण्हू जे आॾो केरु हथु जलींदो आहे, दादा कुझु ॾे,
पोइ सखी हूंदो आहे न, रहम दिलि हूंदो आहे न, उहो ॾेई कढंदो आहे त छा हथ ख़ाली मोटायांसि। रब थो फरमाए त मां सभिनि सखीअनि जो सरदार, रहम वारनि जो सरदार, हया वारनि जो सरदार, रहमत जो मर्कज़ मूं वटि। पोइ जॾहिं ॿार चवंदा ओ या रब, ओ मुंहिंजा रब, ओ मुंहिंजा रब, वरी निमाज़ पढ़ी ऐं पोइ दुआऊं घुर न, अलाह थो त ईअं हथ भरे मोटाईंदो आहियांसि, झोल भरे मोटाईंदो आहियांसि, ख़ाली न मोटाईंदो आहियांसि। अल्लाह असांखे पंहिंजी दुआ करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तो फसायो सफ़ेकुन लिज़ामा। बाक़ी जेके क़ुर न मञण जे करे कूड़ जा माण्हुनि जे मथां ॾोह इल्ज़ाम आहिनि, जे अल्लाह उन ते वठे त ॾाढी पकड़ आहे। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे निमाज़ नसीब फरमाए, क़ुर मजीद जी तालीम नसीब फरमाए, तौबा नसीब फरमाए। अल्लाह असांखे पंहिंजी मोहब्बत नसीब फरमाए, नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत नसीब फरमाए। जेको चयो आहे अल्लाह ताला क़बूल फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।